बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। अॼु असांखे जेको डिस्कस करिणो आहे रेशो जे मुतलिक़ ई डिस्कस करिणो आहे ऐं उन में असां जेको डिस्कस कयूं था त उन में असांखे छा आहे त टे जेके आहिनि उहे माना नाला ॾिनल आहिनि। हिकिड़ो आहे असांजो सलीम, ॿियो आहे इरफ़ान, टियों आहे वलीद। हाणे उन्हनि में असांखे 2000 रुपया जेको आहे विरहाइणा आहिनि। कहिड़े हिसाब सां 2000 असांखे विरहाइणा आहिनि उहो असांखे जेको आहे रेशो मिलियल आहे त माना हिकिड़े खे जेको आहे 2 रेशो जे हिसाब सां जेको आहे पैसा ॾींदव, ॿिए खे 3 ऐं टे खे जेको आहे 5 जे हिसाब सां। ठीकु आहे, त अहिड़े क़िस्म जो जॾहिं बि अव्हांखे प्रॉब्लम मिले त उनखे असां कीअं सॉल्व कंदासीं, अॼु असां उहो सिखंदासीं। ठीकु आहे, सभ खां पहिरियां त हिते ही जेके असांखे रेशोज़ मिलियल आहिनि इन्हनि खे पाण में जोड़ करे रखो। माना 2 रेशो 3 रेशो 5, टोटल घणा थी विया 10। ठीकु आहे, हाणे छा कंदासीं असां 1 बाय 1, यानी पहिरों सलीम जेको आहे हिते लिखंदासीं सलीम जी जेको आहे रेशो घणी आहे 2। ठीकु आहे, उनखे असां हिन टोटल जेको आहे असांखे 10 मिलियल आहे इन सां कंदासीं वंड ऐं ज़रब कंदासीं कंहिंसां जेका हीअ असांखे रक़म गिवन आहे यानी 2000। ठीकु आहे, ॿुड़ी हिन जी ख़तमु थी वई, ॿुड़ी हिन जी, बाक़ी घणा बचा हिते 200 खे कंदासीं ॿिनि सां, त सलीम खे घणा मिलंदा 400 रुपया। उनखां पोइ वरी रखंदासीं इरफ़ान। हिते इरफ़ान खे जेको आहे रेशो घणो मिलियल आहे 3। ठीकु आहे, उनखे कंदासीं असां 10 सां, यानी जेको टोटल असां रेशो कयोसीं, ऐं ज़रब कंदासीं रक़म जेकी असांखे मिलियल आहे 2000। ठीकु आहे, हिते ॿुड़ी हिन जी वई, ॿुड़ी हिन जी वई। ठीकु आहे, बाक़ी मथियां जेके आहिनि ज़रब कंदासीं त माना घणा थींदा 600 रुपया। ठीकु आहे, उनखां पोइ आहे असांजो वलीद जो जेको आहे असांखे रेशो घणो मिलियल आहे, रेशो असांखे मिलियल आहे 5। उनखे टोटल रेशो जो जेको सम आहे उन सां छा कंदासीं वंड ऐं ज़रब कंदासीं जेका असांखे रक़म गिवन आहे। ठीकु आहे, रक़म घणी आहे 2000। ठीकु आहे, हिते ॿुड़ी हिन जी वई, ॿुड़ी हिन जी वई। ठीकु आहे, हाणे ॿिनि खे कंदासीं जेको आहे 5 सां ज़रब, त इहे थी विया 10 ऐं 2 ॿुड़ियूं सेम रखियूंसीं यानी 1000 रुपया। यानी टोटल जेके असांखे पैसा हुया उहे घणा हुया 2000 रुपया। उनखे असां सलीम ऐं इरफ़ान ऐं वलीद में अहिड़े नमूने तक़सीम कयोसीं जे हिक खे 2 रेशो जे हिसाब सां पैसा मिलिया ऐं ॿिए खे 3 रेशो जे हिसाब सां मिलिया ऐं टे खे 5 रेशो जे हिसाब सां पैसा मिलिया। टोटल असां जेके ही पैसा वरी जोड़ करे ॾिसंदासीं त इहे असांजा साॻा 2000 रुपया थी वेंदा। त अहिड़े क़िस्म जा जॾहिं तव्हांखे प्रॉब्लम मिलनि त उन्हनि खे जेको आहे तव्हां हीअं सॉल्व करे सघो था।